बी ख़बर शामिल कंदासीं अव्हांखे अपडेट कंदासीं ठटे मां अव्हां ते ख़बर पहुचाईंदासीं जिते वॾे मुंशी जे क़त्ल केस में अहम अॻुभराई थी वई आहे। अहम अॻुभराई बाबति अव्हांखे ख़बर पहुचायूं पिया। ठटे मां अव्हां ते ख़बर पहुचायूं पिया जिते वॾे मुंशी जी क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे मां मकली थाणे जे वॾे मुंशी गुलाम रसूल जाखरो जे क़त्ल केस में अहम अॻुभराई थी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया मक़तूल पुलिस एहलकार जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार सिकंदर जाखरो थर्ड सिविल जज ठटो जी अदालत में पेश कयो वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी 5 ॾींहं अॻु मकली ते बेइज़ती सां क़त्ल थियल मकली थाणे जे वॾे मुंशी मक़तूल गुलाम रसूल जाखरो क़त्ल केस में अहम अॻुभराई साम्हूं आई आहे, जंहिंमें मक़तूल पुलिस एहलकार जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार सिकंदर जाखरो खे अॼु थर्ड सिविल जज ठटो जी अदालत में पेश कयो वियो। अदालत केस 5 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। अदालत जे पारां आॾी पुछा करण ते जवाबदार पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ कयो आहे ऐं उन मौक़े ते हुन इंकशाफ कयो आहे त बदनाम दुआरी जुल्फी जाखरो जे मदद सां हुन वॾे मुंशी खे क़त्ल कयो आहे। गॾिजी तौर ते ॿिन्ही ॼणनि हुनखे क़त्ल कयो छाकाणि जो जवाबदार जेको जुल्फार जुल्फी बदनाम दुआरी आहे ऐं हुनजी जेका आहे वॾे मुंशी पुलिस एहलकार मक़तूल गुलाम रसूल सां दुश्मनी हुई, जंहिं बुनियाद ते हुननि मनसूबो ठाहे गॾियल तौर ते हुनखे धोखे ज़रिए मकली जे कब्रिस्तान में घुराए हुनखे पथर सां ऐं बदतरीन चाकू सां बदतरीन नमूने तशद्दुद करे क़त्ल कयो। उन जेके इंकशाफ खां पोइ हुनखे 5 ॾींहनि जी जेका रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। मकली थाणे जी पुलिस हुनखे पंहिंजे कस्टडी में रखी जे सदो निशानदेही ते जेको जवाबदार जंहिंजो इंकशाफ कयो वियो आहे सदो साथी बदनाम दुआरी, जंहिंजे बारे में पुलिस जो चवणु आहे त हू केतिरनि ई केसनि में फुर धाड़नि ऐं दहशतगर्दी जे केतिरनि ई केसनि में चालान थियल आहे। जुल्फी जाखरो हुनजी गिरफ़्तारी छापा हया पिया वञनि, उहो अञा ताईं पुलिस खे हथ अची न सघियो आहे। अलबत्त हुनजे ॿिनि भाइरनि समेत वेझनि मिटनि माइटनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस पारां दबाव विधो पियो वञे त जीअं हू हथ अची सघे। हिन वक़्त ताईं पुलिस जा ज़रिया ॿुधाइनि था त हू पंहिंजो घर ख़ाली करे पंहिंजी फैमिली समेत नामलूमंद फ़रार थी वियो आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।